नमस्कार। अज असां MA फाइनल पेपर 9th B सिंधी नाविल जो विकास में सिंधी नाविल जो अवाइली दौर जेको कल्ह असां पढ़ी रहिया हुआसीं उन में अॻिते पढ़ंदासीं। कल्ह मां तव्हांखे जेको ॿुधायो हो उन जो मुख़्तसिर में थोरो रिवीज़न करे था वठूं। मां तव्हांखे ॿुधायो हो त हर ॿोलीअ जे साहित्य जी शुरूआति तर्जुमनि सां थी आहे। सिंधी नाविल जो बुनियादु पिणु इहो आहे। पहिरियों तर्जुमो थियल नाविल आहे रासीलाल, जंहिंजो असुलिको लिखंदड़ लेखक आहे डॉक्टर जॉनसन। हिन मशहूरु नाविल जो तर्जुमो 1871 ईस्वीअ में साधू नवलराय ऐं मुंशी उधाराम थावरदास गॾिजी कयो हो। इन खां पोइ ॿियो जेको नाविल तर्जुमो थियो हो उहो आहे तिलिस्म, जेको 1891 ईस्वीअ में सरस्वती मैगज़ीन में किश्तुनि में छपियो ऐं 1987 ईस्वीअ में बेरूमल मेहरचंद साहिबनि इन जो बाक़ी हिसो तर्जुमो करे मुकमिल नाविल छपायो हुअनि। ही नाविल असुल में दीवान मूलचंद कोडूमल द्वारा तर्जुमो कयल हो। इन खां पोइ सिंधी साहित्य में असुलिको नाविल लिखण जो शर्फ़ मिर्ज़ा कलीज़ बेग खे मिलियो। हिन साहिब अटकल 100 खनि किताब लिखिया ऐं हिन साहिब बि पहिरियों शुरूआति में तर्जुमो कयल नाविल ई ठाहिया, जंहिंमें गुलनि जी टोकरी, राहेल, रॉबिन्सन करोसो आदि नाविल आहिनि। ॿिया बि घणेई अदीब आहिनि जिन अंग्रेजी नाविलनि मां तर्जुमा कया, जीअं नानकराम धर्मदास मेरी कालेड़ी जो मशहूरु नाविल, थेलमा जो तर्जुमो कश्मीरी फूल नानक हिंगोरानीअ फ़ाक़ीअ नाले सां तर्जुमो कयो ऐं भेरूमल मेहरचंद गोलनि जा गूंदर ऐं नारायण दास बंबाणीअ पाके पाकीज़गी नाले सां अंग्रेजी नाविलनि जो तर्जुमा कया। अॼु असां अॻिते पढ़ंदासीं त सिंधी अदब में नाविल तर्जुमो करण में मेलाराम वासवाईअ जी वॾी अहमियत आहे। हिन वधि में वधि बंगाली नाविल तर्जुमा कया ऐं इन ई खां सवाइ हिन हिंदुस्तानी ॿियनि ज़बानुनि जा बि नाविल तर्जुमा कया आहिनि। अहिड़ीअ तरह हिन हर हिकु मौज़ूअ ते नाविल तर्जुमो करे सिंधी नाविलनि जी अहमियत वधाई। संदसि हेठियां नाविल वक़्तु बि वक़्तु छपिया, जीअं राणो प्रताप, शिवाजी, अनारकली, राजा अशोक, रंग महल, शीश महल, आगरे जी बानी, बंगाली ज़बान जा तर्जुमा कया, जिन जो असुल लेखक रमेश चंद्र हो। साॻे नाविल निगार जो ॿियो नालो कमल कुमारी बि हिन तर्जुमो कयो। इन खां पोइ टहल रामाणीअ बि मुंशी प्रेमचंद जे नाविल गऊदान जो तर्जुमो कयो। बंकिम चंद चटर्जीअ जा नाविल उषा, रजनी, चंद्रशेखर ऐं श्रीकांत जा 2 भाङा पारूमल तर्जुमा कया। चूहड़मल नाविल श्रीकांत जो बाक़ी 2 जिल्द तर्जुमा कया, हिकिड़ो स्वामी ऐं ॿियो हार जीत। सांवल चेलानीअ शरचंद्र जो देवदास नाविल तर्जुमो कयो। दयाराम सबाणीअ शरचंद्र जा 2 नाविल चिंगारी ऐं सदा सुहागन तर्जुमो कयो। गुलदी कृपलाणीअ टैगोर जो नाविल गोरो तर्जुमो कयो। इन्हनि नाविलनि खे तर्जुमो करण में वॾी जदोजहद करण में जिन इदारतनि जो हथ आहे उहे आहिनि सुंदर साहित्य सोसाइटी, जेका 1924 में ज़ारी थी, रतन साहित्य मंडल 1934 ईस्वी में, चूहड़ हिंदुजा ऐं पारूमल केवल रामाणी हिन जा बानीकार हुआ। कहाणी साहित्य मंडल 1939 में, भारत जीवन साहित्य मंडल 1940 में, जंहिंजो बानीकार जेठानंद लालवाणी हो। 5 इदारो आहे आशा साहित्य मंडल 1942 ईस्वी में शुरू थियो, जंहिंजो बानीकार दयाराम सबाणी हो। सिंधीअ में जिन धारियनि अदीबनि जा वधि में वधि नाविल तर्जुमो थिया उहे बंगाली नाविल निगार हुआ, जिन में बंकिम चंद चटर्जी, टैगोर ऐं शरत बाबूअ जा नाविल तर्जुमो कया विया।
ऐं इन ई खां पोइ प्रेमचंद जो नालो अचे थो, जंहिंजा नाविल सिंधीअ में तर्जुमो थिया। इन्हनि जे नाविलनि जे तर्जुमो थियण करे सिंधी अदब में नाविलनि जे लाइ केतिरा ई नवां मौजूअ पैदा थिया। तिन ते ख़ुदि साख्ता नाविल लिखिया विया। बंगाली नाविल घणो करे समाजी हालतुनि, इख़लाक़ी सुधारनि ऐं आज़ादीअ जे तहरीक ते लिखियल हुआ, जिन जी सिंधी अदब में ज़रूरत हुई। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻियां। हिन मज़मून में तव्हांखे का बि तकलीफ़ हुजे, कुझु पुछिणो हुजेव त तव्हां मूंखां व्हाट्सअप ते या मुंहिंजे मोबाइल नंबर ते